सॼे मुल्क में 9 मई खां मोबाइल इंटरनेट सर्विसिज ऐं सोशल मीडिया एप्स बंदि हुयूं। 12 मई जी राति उन्हनि खे जुज़वी तौर ते बहाल कयो वियो हो। इंटरनेट सर्विसिज ऐं सोशल मीडिया एप्स खे अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान जी इस्लामाबाद हाई कोर्ट जे अहाते मां गिरफ़्तारी बाद बंदि कयो वियो हो त जीअं मुल्क में अमन अमान क़ाइमु रखी सघिजे। इमरान ख़ान जी गिरफ़्तारी बाद मुल्क में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ कारकुननि तरफ़ां हंगामा ऐं भञडरा शुरू कई वई हुई, जंहिं बाद हुकूमत इंटरनेट सर्विसिज ऐं सोशल मीडिया एप्स बंदि करे छॾियूं हुयूं। इंटरनेट सर्विसिज ऐं सोशल मीडिया एप्स जी बंदिश सां कारोबार सख़्त मुतासिर थियो, जंहिं ते शोबिज़ ऐं समाजी शख़्सियतुनि हुकूमत खां जल्द सर्विसिज बहाल करण जो मुतालबो बि कयो। अहिड़ियुनि ई शख़्सियतुनि में टिकटाकर हरीम शाह बि शामिल आहे। हिन इंटरनेट सर्विसिज जी बहाली लाइ मुख़्तलिफ़ तरीक़ा इख़्तियार कया, जंहिं बाद हू ट्विटर ते टॉप ट्रेंड बि बणिजी वई। हरीम शाह जे नाले सां ट्विटर ते ठहियल अकाउंट तां 11 मई ते ट्वीट कयो वियो, जंहिं में घरू वज़ीर राणा सनाउल्लाह खे धमकी ॾिनी वई त जेकॾहिं हुननि इंटरनेट सर्विसिज बहाल न कयूं त पोइ टिकटाकर वीडियोज़ बहाल करे छॾींदी। दिलचस्प ॻाल्हि इहा आहे त संदसि ट्वीट जे कुझु कलाकनि बाद मुल्क में जुज़वी तौर ते इंटरनेट सर्विसिज बहाल कयूं वयूं। टिकटाकर घरू वज़ीर खे मेंशन बि कयो हो, जंहिं बाद हरीम शाह जो नालो ट्विटर ते टॉप ट्रेंड बणिजी वियो ऐं मुल्क में इंटरनेट सर्विसिज बहाल थियण बाद 13 मई ते बि संदसि नालो टॉप ट्रेंड में रहियो। हरीम शाह जे नाले सां ठहियल अकाउंट में इहो वाज़े नाहे कयो वियो त जेकॾहिं इंटरनेट सर्विसिज बहाल न थियूं त पोइ टिकटाकर कंहिंजूं वीडियोज़ बहाल कंदी। ज़ाहिरी तौर ते टिकटाकर आम वीडियोज़ बहाल करण जी ॻाल्हि कई, पर घणो करे माण्हुनि जो ख़्यालु हो त हरीम शाह राणा सनाउल्लाह जूं वीडियोज़ लीक करण जी धमकी ॾेई रही आहे। संदसि नाले सां ठहियल ट्विटर अकाउंट ते माहवार फीस एवज़ ब्लू टिक बि मौजूदु आहे ऐं संदसि ट्वीट बाद माण्हुनि तबसरा कया ऐं ट्वीट खे रीट्वीट कयो। मुल्क जी ख़राब हालतुनि सबबि परेशान माण्हुनि जिते हरीम शाह जे ट्वीट ते दिलचस्प तबसरा कया, उते हुननि थोरा बि मञिया त हिकु धमकी इंटरनेट सर्विसिज बहाल कराए छॾियूं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk